तो जीअं त असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं तालुके सजावल जुंड जे शहर अर्ज़ी बोटे में, जिते चाचो हबीबुल्ला सोलंकी जेको गुर्दनि ऐं जेको सिहत जी बीमारी में मुब्तला हुयो, जंहिंजे लाइ आसिफ वारनि असां जेका पोस्ट हलाईसीं उन में सजावल जुंड जो रवासी दुबई में कमु कंदड़ दोस्त आहे अब्दुल वहीद मलाणो, जंहिं जेको आहे 10,000 अमानत मोकिले अचो चाचे खे पहुचायूं। बाबा ही 10,000 जेके असांखे दोस्त मोकिलिया आहिनि अमानत चाचे लाइ अब्दुल वहीद मलाणो, उहे जेको हैंडओवर कयूं था हाफ़िज़ साहिब सां गॾु आहे। ऐं ॿिनि दोस्तनि खे बि इहा गुज़ारिश था कयूं त चाचे जी वधि में वधि मदद कयो ऐं जीअं हिन जो वक़्तु सिर इलाज थी सघे। महिरबानी। सो दोस्तों ॾिसंदड़ सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। हाफ़िज़ साहब जे लाइ दुआ रिक्वेस्ट कंदासीं हाफ़िज़ साहब खे त दुआ जे लाइ हथ खणो। शुक्रगुज़ार आहियूं भाऊ अब्दुल वहीद मलाणी साहब जा, जिन माना दुबई मां जी जेका हेल्प कई आहे भाऊ चाचे हबीबुल्ला जी। ऐं असीं अर्ज़ी भुट्टो जे बाशूर अवाम खे अर्ज़ी भुट्टो जा जेके बि मोज़िज़ीन आहिनि ऐं जेके बि सिजाव जेके बि हाणे खीर जो कमु आहे, जेको जाथो इहे वीडियो ॿुधे थो, अलाह साईं हुनजी रोज़ी रिज़क में बरकत विझंदो। ऐं असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं भाऊ उमेद अली बोज़दार आसिफ अली जा, जो ॾाढी हिकिड़ी असांजे हिन तालुके ते सुठी महिनत बि करे रहिया आहिनि सोशल जे हिसाब सां। जो असांखे नौजवान खे इहा ई अपील आहे त उहे बि हिकिड़ो सुठे तरीक़े सां हिन में खीर जे कम में हिसो वठनि ऐं जेका ग़रीबनि जी हेल्प कनि, ग़रीबनि जी मदद कनि। अलाह साईं सॼी संगत खे ख़ुशि कंदो। वीडियो खे ॾिसी वधि में वधि शेयर कंदा, दुआ खे था करूं साईं जे लाइ, अलाह साईं उनखे बि ख़ुशि कंदो जिन जा माना अमानत मोकिली आहे।